ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله، لا خالق إلا الله، لا مالك إلا الله، لا رازق إلا الله. أشهد أن لا إله إلا الله، لا معبود إلا الله، لا مقصود إلا الله، لا مطلوب إلا الله. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، لا شريك له ولا وزير له ولا مشير له ولا عميد له ولا جميل له، لا زد له ولا ند له ولا مثل له ولا مثال له، لا قاسم له ولا مقسم له. ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله. أفضل البشر محمد، أكمل البشر محمد، أطيب البشر محمد، سيد الأولين محمد وسيد الآخرين محمد، رحمة للعالمين محمد وخاتم النبيين محمد، سيد الأنبياء محمد وختيم الأنبياء محمد، بدر الدجى محمد، شمس الضحى محمد، خير الورى محمد ونور الهدى محمد. ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله، أفضل الرسل وأجمل الرسل وأكمل الرسل وخاتم الأنبياء، لا نبي بعده ولا رسول بعده، لا كتاب بعد كتاب الله، ولا أمة بعد أمة محمد صلى الله. أشهد أن محمدا عبده ورسوله. صلى الله تعالى على صاحب التاج والمعراج، سيد الإنس والجن الذي اسمه مكتوب في الإنجيل والتوراة. صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وبناته، خصوصا على أبي بكر وعمر وعثمان وحيدر رضوان الله تعالى عليهم أجمعين. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان القديم: أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم
كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون صدق الله العلي العظيم فقد قال عليه الصلاة والسلام من صام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما तमाम साथी जे मोहब्बत में आया हो इन मोहब्बत से अल्लाह जे महबूब ते दुरूद शरीफ पढ़ो। اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد। काबिल सब एहतराम उलमाए किराम बिरादरान मुहतरम व अजीजान मुकर्रम मुझा मुहतरम दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गों अॼु अवां सां ऐं ठारे में अवां जे हिन शहर जे जामिया खूबसूरत मस्जिद में अल्लाह साईं जे घर में अल्लाह रब्बुल इज्जत के राज़ी करण जी नियत सां हाज़िर थिया हूं। सभई दोस्त दुआ कयो अल्लाह साईं अवां असां सभिनी जी इको साउंड जे ऑपरेटर मुझे भा खां वठी नंढड़े तालिब ताईं सभिनी जी हाज़िरी मक़बूल मंज़ूर फरमाए। रात जे ॾींहं जे ओजागन जे करे थकावट बि थिए थी। रात 2 बजे फारग थिया बलोचिस्तान जे ढुकी जे शहर मां वसंदड़ बरसात में वरी वापस आया हूं। ॾींहं जो सुल्तानकोट जलसो सुबुह वरी पनो आकिल जलसो रोज 4-5 जलसा इन जे करे कमजोर इंसान जे लाइ मसलो मुनासिब न लॻो तो उस्ताद अब्दुल गफूर साहब के को बहानो कया पहिरियों दफ़ो उन्हनि जिंदगी में ने ठारे में मुंहिंजी तकरीर रखी। दुआ कयो अल्लाह साईं मुखे सही समझण ऐं समझाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ी अपील अवां जे दर ते खणी आयो हां उहा क़बूल पवे त अर्ज़ कयां। उहा अपील इहा आहे त अॼु खां पंहिंजी ज़िंदगी इस्लामी करणी आहे। असां आज़ादी घणी ॾिठी, खाधा भी सुठा खाधासे, मशरूबात भी तमाम घणा इस्तेमाल किया से, लटन कपड़न मां भी असां घणियो मजा वतासी, घरन मां भी, जवानी मां भी, हुस्न मां भी, ज़बान मां भी, अखिन मां भी, हथन पेरन मां भी घणा लुत्फ अंदोज़ घणा मजा वता। का खबर ना है तो पोइ ते घणा ॾींहं रहियल आहिनि असांजा। इस्लामी जिंदगी में हिकड़े ॾींहं जो फार्मूलो चंद मिनटन में अर्ज रखण चाहियां थो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो जॾहिं मुसलमान निंड मां जागे अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी अहयाना बअदमा अमातना व इलैहि नुशूर जी दुआ पढ़े। सब तारीफ़ उन अल्लाह ला जे मौत वारे जहान मां असां के ॿीहर ज़िंदा कयो, वरी उन अल्लाह जे तरफ़ हिकड़ी हाज़िर भी थियणो आहे। ऐं पोइ हुजूर साईं फरमायो जेकॾहिं तव्हां खट खां पहिरियों ई पेर लायो था त नियत चङे कम जी कयो त मुकम्मल तौर ते तव्हांजो पंधु तव्हांजो सफ़र क़यामत जे ॾींहुं नेकिन जे पलड़े में तुरंदो। इन्ना नहनु नुहयिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम। तव्हांजा कदम बि लिखजनि था। चंपल में पैर विधो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
शलवार पातव सजो पैर विझंदो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कमीस पातव सजी बाह दाखिल कंदो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मथे में तेल आयो सजे पासे का बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अखिन में सुरमो पातो व सजी अख मां शुरू कंदो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उन खां पोइ तहां वाशरूम में वियो निंड मो जागण सां अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुब्सि वल खबाइस, या अल्लाह सां खबीस जिन्नन ऐं खबीस जिनड़न खां तुंहिंजी पनाह था वठूं, तूं ॾिसे तो असां नथा ॾिसूं। उन खां पोइ ॿाहिरि निकिरंदो वींदव त खॿो पेर दाख़िल कंदो, निकिरंदव त सॼो पेर जल्दी कढंदो, वरी मस्जिद में ईंदव त पहिरियों सॼो पेर दाख़िल कंदो, निकिरंदव त पहिरियों खॿो पेर ॿाहिरि कढंदो। अॼु जी साइंस साबित कयो आहे त जेकॾहिं कंहिंखे अटैक जी बीमारी थींदी त उहो उन पासे ते अहल कंदो जंहिं पासे ते उन जो सॼो कदम आहे। 1450 साल पहिरियां नबी के मेहरबान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तहां जी वफादारी साबित करे ॿुधायो त जेकॾहिं कंहिंखे अटैक थे, दिल जो दौरो थे त वाशरूम में पहिरियों खॿो पेर हुजे त जीअं पोइ बि ॿाहिरि त किरे, मस्जिद में पहिरियों सॼो पेर दाख़िल करे, मतां हिते का बीमारी अची वञे त पोइ बि सॼे पेर ते मस्जिद में अल्लाह जे घर में अंदर त किरे। मां मञा थो ॻाल्हियूं पुराणियूं आहिनि पर ज़रूरत इन्हनि जी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बीमारियुनि खे खत्म करण जे लाइ आया, अॼु साॻियूं बीमारियूं उथलियूं आहिनि। व्याज उरूज ते, ज़िना चोटीअ ते, शिरक उरूज ते, बिदत उरूज ते, गार उरूज ते, गिला उरूज ते, कूड़ उरूज ते, हसद कब्ज़ो ठगी फ्रॉड अफरा तफरी कत्लो गारत उरूज ते आ। हक़ात असां पंहिंजो मूड फेरायूं, पंहिंजो डायरेक्शन चेंज कयूं, इस्लामी ज़िंदगी गुज़ारियूं। घर खां तहां पेर कढियो, वाशरूम मां निकितव गुफ़रान अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अनिल अज़ा व आफ़ानी। उन खां पोइ मस्जिद में पेर दाख़िल कयो, घरां निकितो त बिस्मिल्लाह तवक्कलतु अलल्लाह। मस्जिद जो दर टपियो त बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा अफ़्तह ली अबवाब रहमतिक, या अल्लाह तुंहिंजे दर ते आया आहियूं, पंहिंजे रहमत जा दरवाज़ा खोल। उन खां पोइ हुज़ूर ने फरमायो जेकॾहिं बांग शुरू थी थे, बांग वारो चवे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, तव्हां बि चवंदव अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जॾहिं बांग वारो साही पटे, ये चंद ॻाल्हियूं यादि करण जूं आहिनि ट्रेन थियण वारनि तां खां पहिरियां। बांग वारो चवंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, तहां बि चवंदव अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। बांग वारो चवंदो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, तहां बि चवंदव अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। बांग वारो चवंदो हय्या अलल सलाह हय्या अलल फलाह, चारई मर्तबा तहां चवंदव ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। फजर जे बांग में अस्सलातु खैरुम मिनन नौम, तहां जवाब में चवंदव सदक़त व बर्रत, तूं सच तो चए, तूं नेक माण्हू आ। तकबीर में आ क़द क़ामतिस सलाह, तहां जवाब में चवंदव अक़ामह अल्लाहु व अदामहा। बांग वारो चवंदो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह, तहां बि चवंदव अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। उन खां पोइ दुआ पढ़ंदो अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा। ये प्रकार इन दवाइस न थींदो। मां लगे तो मां मुकाम में वेठो आहियां, मुझे लफ्ज़ नथो निकिरे, मां सॼो ॾींहुं सॼी राति हो जा ॻाल्हायां, तभी मां ॻाल्हायां थो ऐं तव्हां मूंसां नथा ॻाल्हायो। मदीने जे मीर फरमायो अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा वस्सलातिल क़ाइमा आति मुहम्मदनिल वसीलत वल फज़ीला वबअसहु मकामम महमूदा। मदीने जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, कायनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिलबर, हे नबी जन जो अफसर, हे साक़ी होज़े कौसर, हे शाफ़े रोज़े महशर, हे बुलंद बाला कदर, है रहमत जो समंदर। चो सुभान अल्लाह। हे केड़ो मोहम्मद मदीने जो मीर, हे मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुतल्लब बिन हाशिम बिन अब्दे मुनाफ बिन कुसी बिन गुलाबा बिन मुर्रा बिन काब बिन लुवी बिन गालिब बिन फहर बिन मालिक बिन नजर बिन कनाना बिन खुज़ैमा बिन मुदरिक बिन इलियास बिन मुज़र बिन फराद बिन मुफद बिन अदनान बिन अद बिन इवद बिन मक़ूम बिन नाखोर बिन बरहा बिन यरहब बिन शहीब बिन साबित बिन कीदाद बिन इस्माईल अलैहिस्सलाम बिन इब्राहिम अलैहिस्सलाम बिन आज़र
बिन नाखूद बिन शाविख बिन राऊ बिन फालिज बिन एमर बिन शालिक बिन औफ शंद बिन साम बिन नूह अलैहिस्सलाम बिन लमिक बिन मुतवश्शिल बिन अखनो इदरीस अलैहिस्सलाम बिन यारद बिन मलहलील बिन कीनान बिन यालश बिन शीश बिन आदम अलैहिस्सलाम। जो सुभान अल्लाह। कि मोहम्मद से वफा तो हम ही तेरे हैं, कि मोहम्मद से वफा तो हम ही तेरे हैं, ये दुनिया कुछ नहीं लोहो कलम तेरे हैं, नहीं होता गए कुछ हासिल मगर हुज्जत या हीले से, फलाहो दीन दुनिया का मोहम्मद के वसीले से, मुझे जुठलाए या करे मुझ में गुमा कोई, मोहम्मद है रसूलुल्लाह इसी में शक नहीं कोई। मदीने जे मीर फरमायो मौत कलमे पढ़ण वारा जे मज़े सां सुकून सां मुंहिंजी आज़ान ॿुधी, आज़ान खां पोइ आज़ान वारे खे जवाब ॾिनो, उन खां पोइ आज़ान जी दुआ पढ़ी, सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो उन माण्हू खे ॿुधाए छॾियो मां मोहम्मद कसम खणी थो चवां त क़यामत जे ॾिहाड़े उन खे मां मोहम्मद मीर जी शफ़ाअत नसीब थींदी। मुंहिंजे साईं फरमायो उन खां पोइ तहां निमाज़ पूरी कई जिया पर्दा और तरतीब जे मुताबिक नमाज खां पोइ तोखे चवणो आहे अल्लाहुम्मा अंता सलाम व मिनका सलाम तबारक रब्बना व तआलैत या ज़ल जलाल वल इकराम। ओ मुंहिंजा करीम रब मुंहिंजा मेहरबान मौला तोखो सलामती ता घुरूं, तू ही सलामती वारो आहे, तू ही सलामती ॾींदे, माल में सलामती, जान में सलामती, बच्चन में सलामती, रिस्क में सलामती, कारोबार में सलामती, ओ असांजा अल्लाह तू जलाल ऐं बुज़ुर्गीअ वारो आहे। उन खां पोइ हुज़ूर फरमायो जॾहिं निमाज़ पूरी कयो त पोइ मस्जिद में खामखा न वेहजो, ॿाहिरि निकिरी वञो। क़ुरान में लिखियल आहे फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फ़ंतशिरू फ़िल अर्ज़ि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह वज़कुरुल्लाह कसीरा लअल्लकुम तुफ़्लिहून। अल्लाहु अकबर कबीरा। रब फरमायो मुंहिंजा बंदो जॾहिं मुंहिंजे घर में मुंहिंजी निमाज़ पूरी कयो त पोइ मस्जिद में खामखा न वेझो, निकिरी वञो। फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फ़ंतशिरू फ़िल अर्ज़ि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह वज़कुरुल्लाह कसीरा। हलिया वञो रिस्क हलाल कमाइजो, गाॾियूं हलायो, लाबारा कयो, मज़दूरियूं कयो, दफ़्तर खोलियो, रेड़ियूं हलायो। अल्लाह तो फरमाए वज़कुरुल्लाह कसीरा। पर हुजो जाते भी निमाज़ त टाइम ते पढ़बी, पर मुंहिंजे ज़िक्र जो टाइम कोन्हे। हर में हुजे मांखे यादि कजांइ, दुकान में हुजे मांखे यादि कजांइ, बाज़ार में हुजे मांखे यादि कजांइ। मदीने जे मीर फरमायो जॾहिं सफ़र जी नियत कयव, सवारी में चढ़ी बीठो, गॾह ते चढ़े या चिंचीअ ते, जहाज़ में वें या कार में, तोखे दुआ पढ़णी आहे सुब्हानल्लज़ी सख़र लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून। रब साईं दो फरमाए मुंहिंजा बंदा ये लफ्ज़ तोखे चवणा पवंदा त असांजो अल्लाह पाक जे एॾा जहाज ताबियो करे ॾिना, एॾा उठ असांखे निवाए ॾिना, असां में एतिरी कुवत ऐं ताक़त काथे आहे जो इन्हनि खे निवाए सघूं। या अल्लाह जी महिरबानी, हाणे मंज़िल ते ख़ैर सां पहुची वियो, हाणे सवारीअ मां पेर लाहे थो, तोखे इस्लामी जिंदगी गुज़ारणी आहे त दुआ पढ़णी पवंदई रब्बी अनज़िलनी मुनज़लन मुबारका व अंत खैरुल मुनज़िलीन। दिल सां चओ सुभान अल्लाह।
रब करीम को फरमाए बंदो मुंजो तमाखा परे न बन जाए। हदीस में लिखला अल्लाह सी महबूब जे करे महबूब जे उम्मत जो कदम कदम ते दर्जो रखियो आ। तू सॼो ॾींहुं नेकिन में गुज़ारे या गुनाहन में गुज़ारे, रात जो जॾहिं बिस्तरे ते आराम लाइ ईंदो आ मुंहिंजो अल्लाह 10 मलाइका तुंहिंजे मथां चौकीदार बिहारींदो आ। मथां अखियुनि में किवलियूं वञनि, मथां नक में माकोड़ा वञनि, मथां कननि में जीत अंदर वञनि, के फरिश्ता अखियुनि ते के नक ते के ज़बान ते के कननि ते 2 मलाइका तुंहिंजे मथे जा वार सिधा कंदा आहिनि। वरी उन्हनि जी ड्यूटी ख़त्म थी वई, वरी 10 मलाइका ॾींहं जा भल तूं ज़िना कर, भल शराब पी, भल अल्लाह जी नाफरमानी कर, अल्लाह सी तोखे 20 गन में न ॾेई छॾिया आहिनि। हुज़ूर फरमायो जेकॾहिं खीसे में हथ लगाई का बि शइ तोखे न लभी, वरी ॿिए खीसे में हथ हई उहा शइ ॿाहिरि कढी। रब साईं तो फरमाए किरामन कातिबीन खे इन बंदे जे लाइ नेकी लिखजो। साईं छाजे करे? अल्लाह फरमायो इन्हनि खे थाबो आयो, खीसे में का शइ ॻोल्हियई न लही सघई, वरी ॿिए खीसे मां कढियई। अल्लाह जा मलाइका था चवनि साईं हिन त पंहिंजे मक़सद खां खीसा ॻोल्हिया, इबादत न कयई। रब साईं तो फरमाए मां पंहिंजे बाननि जी एतिरी तकलीफ़ भी बर्दाश्त न आहियां कंदो। जनाबे सलेमान फारसी हजरत सलमान साईं तकिए सां विहाणे सां टेक लगायूं वेठो आ। जनाबे उमर आयो, केड़ो उमर जेको राय पियो दे ज़मीन ते, वो अल्लाह अर्शन ते कबूल पियो करे। वो चवण ने न माके उमर काबिल, उमर कबूल, उमर मकबूल, उमर दुआए पैगंबर मुरादे रसूल। जनाबे उमर साईं जी जो हजरत सलमान जे सामू आयो पांजो विहाणो कढी ॾिनई। साईं तू टेक कर। जनाबे उमर जॾहिं टेक लगाई हजरत सलमान साईं फरमायो किबला मां सैयद कायनात का सच बुधुम जी हुजूर का केड़ो सच बुधुई जी। नबी साईं फरमायो जेको पांजो विहाणो कढी 5 मिंटन जे लाइ कंहिं ॿिए भाउ जो इकराम कंदो, इन 5 मिंटन जे विहाणे ॾियण जे बदले में अल्लाह उन जे ज़िंदगी जा गुनाह माफ़ कंदो, उनखे ईअं धोई पाक कंदो ॼणो उनखे उन जी अमड़ हाणे ॼणियो आ। एॾो अल्लाह वटि अजुर। अञा मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, जंहिं मुसलमान कंहिं मुसलमान जे ॾाड़ीअ मां कुझु कढियो, कखु कढी, कुझु चांवर पियो, का बि शइ हुई, का खाइण जी शइ उहा कढी, रब तो फरमाए हिन बंदे खे जन्नत ॾियो। सिर्फ ॾाड़ीअ मां कख कढण जे बदले में इन जी खाते में जन्नत लिखो। कम केतिरो, अजुर केतिरो? मदीने जे मीर फरमायो जॾहिं हलंदे अहिड़े इलाके में पहुतो जो तव्हांखे दुश्मननि जो ख़तरो आहे त तव्हांखे दुआ पढ़णी आहे। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। ओ असांजा अल्लाह असां दुश्मननि जे शर खां तुंहिंजी पनाह था वठूं। सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो माते कलमे पढ़ण वारो, पर जेकॾहिं अहिड़े रस्ते मां तव्हांजो गुज़र थो थिए, रस्तो बि हिकिड़ो आहे, अगला आइन भी दुश्मन मिली विया त धूड़ धकाव थी वेंदा। हाणे इतां कीअं निकिरजे? हुजूर फरमायो कुरान जी आयत पढ़ंदा वञो, दुश्मननि जे गिलनि मां गुज़रंदा वञो, दुश्मन तव्हांजो वार बि वंगो न करे सघंदो। साईं कहिड़ी आयत आहे? मुंहिंजे साईं फरमायो वजअलना मिन बैनि ऐदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। दिल सां चओ सुभान अल्लाह। मदीने जे मीर फरमायो जॾहिं यासीन सूरत जी आयत तिलावत कंदा वेंदव दुश्मननि सां कपड़नि सां लगी वेंदव, पर तव्हांखे ॾिसी कोन सघंदा। एॾा वॾा अल्लाह तव्हांखे नुस्खा ॾिना आहिनि। मदीने जे मीर फरमायो अहिड़ी बीमारी में फासी पियो जेका खतरनाक बीमारी आहे, जंहिंजे ख़त्म थियण जो को इम्कान कोन्हे। शहन जाइन ते मुंहिंजे अल्लाह कुरान में शिफा जा लफ़्ज़ ॻाल्हाया थी, वयश्फि सुदूर क़ौमिन मुमिनीन व शिफाउल लिमा फिस्सुदूर यख़रुजु मिन बुतूनिहा शराबुन मुख़्तलिफुन अलवानु फीहि शिफाउल लिन्नास व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफाउ व
रहमतुल लिल मुमिनीन व इज़ा मरिज़तु फहुव यशफीन कुल हुवा लिल्लज़ीना आमनू हुदन व शिफा। मुझे आका फरमायो ये दम करे पियारियो लिखी पियारियो के प्लेट के बसी ते पियारियो मौत का सवा सब बीमारियों उन जो खत्म थी वेंदियूं मुझो अल्लाह शिफा जा दरवाजा खोले छॾींदो। हुजूर फरमायो हलंदे हलंदे सफर में के अमड़ के न्याणीअ ते नजर पयव बचाव खां पनाह वठजो या दुआ पढ़जो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन फितनतिन निसा। ओ मुझा अल्लाह और तुझे फितने को बचाए जाए। मुझे साईं फरमायो जॾहिं आईनो साम्हूं आयो पटको पिया ठाहियो सुरमो पा पायो आईने में बीठे त हाणे तूं हीअं चवजाए अल्लाहुम्मा अंत कमा गस्सलत खल्की फहस्सिन खुलुकी। ओ मुझा करीम रब मुझा मेहरबान मौला जियां मुझो सोणो चेहरो बनायो थी सोहणियूं अखियूं ॾिनई सोहणी ज़बान ॾिनई सोहणो नक ॾिनई सोहणा कन ॾिनई मुझा अल्लाह मुझा अखलाक बि अहिड़ा सोहणा कजाए नए ठारे वारो जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो साईं नबियनि जो सरदार रसूलनि जो पगदार अल्लाह जो दिलबर अगर मां अल्लाह जे ठयल सॼे जहान के खीर चवा त मुंहिंजो मिठो मोहम्मद मीर उन खीर जो भी मखणा चओ सुभान अल्लाह। अगर मां अल्लाह जे ठयल इन सॼी दुनिया के चोॾीअ जे चंड सां भेटाया त मुंहिंजो आमिना जो लाल उन चंड जी भी रोशनी आ चओ सुभान अल्लाह। अगर मां अल्लाह जी ठयल सॼी खुदाईअ के गुलाब जे गुल सां भेटाया त मुंहिंजो पाक मोहम्मद मीर साईं उन गुल जी भी खुशबू आ चओ सुभान अल्लाह। चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है। चांद के मुंह में छाइया आका का चेहरा साफ है। मदीने जे मीर फरमायो माते कलमे पढ़ण वारा जॾहिं घर वारनि सां हम बिस्तरी कयो शैतान भी तव्हां जे कम में शामिल थी वेंदो अथव। ॿार ते शैतान जो असर थींदो अथव इहो ॿार नाफरमान थी वेंदो अथव वॾनि जा पटका लाहींदो अथव। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो पंहिंजे कपिड़े खोलण खां पहिरियां दुआ पढ़जाए बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा जन्निबना शैतान व जन्निबना शैतान मा रज़क़तना। ओ मुझा अल्लाह मां गुनाहगार बाने जॾहिं भी दुआ कया त तू मुझे दुआ के कबूल कयो आ मुझी अज वारी दुआ भी कबूल कजाए। रब जी रहमत जवाब थी दे जीव बाना घुर त ॾियाए बानो तो चवे ओ मुझा अल्लाह शैतान के पासे कजाए मां खां भी मुझी घरवारी खां भी व जन्निबना शैतान मा रज़क़तना। जेको बचड़ो ॾे क़यामत ताईं उन बचड़े खां भी शैतान मरदूद के बचड़े के भी बचाए जाए इन शैतान का पनाह ॾिजाए। हुजूर कदम कदम ते तुझी रहनुमाई कई चंड ॾिसण जी दुआ सेखारियऊं दोस्त सां मिलण जी दुआ सेखारियऊं। मुझे साईं फरमायो का भी खुशी पहुचेव अल्हम्दुलिल्लाह चओ दुख पहुचेव इन्ना लिल्लाह चओ गलती थी वञेव अस्तगफिरुल्लाह चओ। मदीने जे मीर फरमायो जेकॾहिं दिल चाहे वती त जामे शहादत मिले रोजानो सुबह जे पहरन में शाम जे पहरन में हिन जिक्र के पढ़जो अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजअल मौती फी बलद रसूलिक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। मां केड़ियों दुआयूं पढ़ा। मदीने जे मीर फरमायो सलासतुल्ला तुरत अल इमामुल आदिल व साइमु हीना युफ्तिरु व दावतुल मज़लूम। मुझे साईं फरमायो टे जवान एड़ा थव जेके ज़बान मां लफ्ज़ कढंदा वींदा अल्लाह डायरेक्ट कबूल कंदो वेंदो। टे शख्स एड़ा आहिनि जिन जी दुआ रद न थींदी। सब खां पहिरियां अल इमामुल आदिल इंसाफ वारो बादशाह जॾहिं हथड़ा खणंदो आ अवाम के सुख दींदो आ गरीबन के अमन दींदो आ गरीबन के रिज़्क दींदो आ हकदारन के हक दींदो आ। मुझे साईं फरमायो इंसाफ वारो बादशाह जॾहिं हथ खणंदो आ त मुंहिंजो अल्लाह उन जे हथन जी लज कंदो आ उन जी दुआ के मुंहिंजो अल्लाह रद न कंदो कबूल करे छॾींदो आ। हाणे वारा ॾाढा इंसाफ वारा आहिनि
ॾाढा इंसान कहिड़ी तारीफ़ कजे हाणे वारनि हुकुमराननि जी, ॾाढा पाक धोतल पोतल फरिश्ता। मदीने जे मीर फरमायो वसाइमु हीना युफ्तिरो, रोजेदार जॾहिं रोज़ो खोले उन वक्त दुआ करण शुरू करे। सही भला रोजेदार रोजे जे खोलण जे टाइम में दुआऊं घुरे या रोज़ो खोले, मथां जमात जी नमाज जो टाइम भी भरबो थो वञे। मदीने जे मीर फरमायो ज़रूर न आहे त बुक खणे, ज़रूर न आहे त कलाक लगाए, ज़रूर न आहे त दुरूद पढ़े, ज़रूर न आहे त गॾिजी इज्तिमाई दुआ कराए। साईं फरमायो पानी भी पींदा वञो, दिली दिल में चवंदा वञो या अल्लाह मुंहिंजी पार थी, मुंहिंजी मज़लूम नियाणीअ जी पार थी, मुंहिंजी कुराड़ी अमड़ जी पार थी, मुंहिंजे नंग मुंहिंजी घरवारीअ जी पार थी। या अल्लाह मुंहिंजे कर्ज़ खे तूं लाहे जाए, फिलाना कम तूं कजाए, इज्जत वारो घर ॾिजाए। मुंहिंजे साईं फरमायो वसाइमु हीना युफ्तिरो, रोज़ेदार रोज़ो भी खोलींदो वञे, अल्लाह जे दरबार में दुआ भी घुरंदो वञे, मुंहिंजो अल्लाह उनजी दुआ डायरेक्ट कबूल कंदो आ। मुझे साईं फरमायो हुआ त सॼो रमज़ान कबूलियत वारो आ, पर ख़ास तौर ते 24 कलाकनि में हर बाने जी हिकड़ी दुआ ज़रूर कबूल थींदी तव। साईं उहा कहिड़ी? मुझे साईं फरमायो हलाल कम जे लाइ, जाइज़ कम जे लाइ, मुसीबत के टालण जे लाइ दुआ करे, उहा दुआ अल्लाह उनजी ज़रूर कबूल कंदो थव। मुझे साईं फरमायो वदावतुल मज़लूम, मज़लूम जी दुआ भी कबूल थींदी आ। हुजूर फरमायो मज़लूम जी आह खां बचो, मज़लूम जी दाह खां बचो, मज़लूम जी हाय खां बचो। मज़लूम जी आह जॾहिं निकरंदी आ न, इन आह जे विच में ऐं मुंहिंजे अल्लाह जे विच में का विथी भी नाहे हूंदी। इत्तक़ दावतुल मज़लूम फ़इन लैस बैनहा व बैन अस्समाइ हिजाब व फी रिवायतिन लैस बैनहा व बैन अल्लाहि हिजाब। चओ सुभान अल्लाह। मुझा मोहतरम दोस्तों, असा सिर्फ पासी रहूं। मांखे अफ़सोस लगंदो आहे उन्हनि दोस्तनि ते, उन्हनि नौजवाननि ते जिन खे जॾहिं निमाज़ जी दावत ॾींदा हूं, जलसे जी दावत ॾींदा हूं, तकरीर जी दावत ॾींदा हूं, हलो मौलवी आयो आहे, क़ुरान जो दर्स थींदो, जुमे जो वाइज़ थींदो, हलो तबलीगी आया आहिनि, हलो बयान थींदो, अल्लाह जे घर में हलो, निमाज़ जो टाइम थी वियो आहे, हलो मखरज सां किरायत सां पंहिंजा उज़र ॿुधाईंदा आहिनि त रोज़ी करणी आहे, वांद काई न आहे, पढ़ंदासीं, वांदा काथे आहियूं, रोज़ी करणी आहे। तोखे ख़बर न आहे अज खां 1450 साल तुझे नबी मेहरबान फरमायो त जेको बंदो पंहिंजे घर खां निकिरंदो आहे, अल्लाह जे घर जे तरफ़ वेंदो आहे, इबादत जे लाइ, तिलावत जे लाइ, ज़िक्र जे लाइ, तहज्जुद जे लाइ, फर्ज जे लाइ, रब फरिश्तनि खे चवंदो आहे मुंहिंजा फरिश्तो हिकिड़ो बानो मूंसां मुलाक़ात करण जे लाइ अची रहियो आहे, मां अल्लाह जी दिल थी चाहे त मां अॻु भरो वञी उनजी गिलीअ में उनजो इस्तक़बाल कयां। अल्लाह जहिड़ो बादशाह फरमाए थो त मुंहिंजो गुनहगार बानो घरां निकितो आहे मुंहिंजे मुलाक़ात जे लाइ, मां अल्लाह अॻु भरो गली में वञी उनजो इस्तक़बाल कयां। ऐं हे चए थो मूंखे टाइम कोन्हे, अल्लाह जे मिलण जो टाइम कोन्हे। मुसलमान सुम्हंदो बि टाइम ते, जागंदो भी टाइम ते, चांहि भी टाइम ते, नाश्ते जे लाइ भी टाइम आहे, चार्ज जे लाइ टाइम आहे, व्हाट्सएप जे लाइ टाइम आहे, ट्विटर जे लाइ टाइम आहे, टोटकनि जे लाइ टाइम आहे, वॉक करण जे लाइ टाइम आहे, स्त्री जे लाइ टाइम आहे, मंझंदि जे मानी जे लाइ टाइम आहे, चांहि जे लाइ टाइम आहे, होटल जे लाइ टाइम आहे। ड्यूटी 8 कलाक कंदो, बंदूक बगल में विझी वेठो आहे ख़बर जे चाव में, उतों जे लाइ तयार आहे, बाक़ी 8 मिंट हिनखे कोन्हनि त पोइ ॿुधी छॾ, जेकॾहिं तुंहिंजो एतिरो कमज़ोर ईमान जेको घर जे बिस्तरे खां उथारे मस्जिद ताईं नथो आणे सघे त मैदान हशर में 1500 साल जे सफ़र पुल सिरात खे क्रॉस कराए इहो तो वारो कमज़ोर ईमान तोखे जन्नत कोन पहुचाईंदो। मां हदीस में पढ़ियो थो, ये जेके दाणा पोखींदा बिज छॾींदा ये फाटी चीरजी फुटंदा पोइ उथण सां चवंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह। उथण सां चवंदा आहिनि हर गाह, हर सब्जी, हर फ्रूट,
हर दाणो अल्लाह जे तौहीद जो नारो बुलंद करे ऐं पोइ धरतीअ मां निकिरे। लेकिन यो मुसलमान ही पयो आहे बिस्तरे में 9 ताईं 10 ताईं 11 ताईं उनजी मर्ज़ी आहे, सॼी रात फेसबुक हलाईंदो। कम अज कम अज वारे जलसे में अल्लाह जे नाले ते रमजान जे महीने में कया बदकारी न कयो। मुमकिन है त अगले रमजान ताईं तव्हां साम्हूं कोई नबी हुजे ऐं खोड़ अहिड़ा हूंदा जेके अॻे रमजान में हुया हाणे न आहिनि। ऐं करोड़ रुपया खर्च कयो तो वरी रमजान वापस न ईंदो। अरब रुपया खर्च कर तो वारी जिंदगी गुजरियल वरी वापस न ईंदी। हदीस में पढ़ी हुजूर सही फरमायो, मिशकात शरीफ में हदीस लिखी पई है, ला तसुब्बुद्दीक फइन्नहु युक़िज़ु लिस्सलाह। मुझे साईं फरमायो जॾहिं कुकुड़ सुबुह जो बांग चवे न इनखे दड़को न जो, ई अल्लाह खे याद कंदा आहिनि। ऐं मुंहिंजो तजुर्बो आहे, मां ॿारड़ी जो माण्हू आहे, मूंखे ख़बर आहे मौलवी पहुचदा आहिनि, हाफ़िज़ पहुचदा आहिनि, होके वारा पहुचदा आहिनि, कारी पहुचदा आहिनि, मुदरिस पहुचदा आहिनि, सूफ़ी पहुचदा आहिनि, हाजी पहुचदा आहिनि, तबलीगी पहुचदा आहिनि। सभ खां पहिरियों जेकॾहिं को अल्लाह जे इबादत जे लाइ जाॻाइण वारो आहे त नए ठारे जा मुसलमानो इहो उहो कुकुड़ आहे जेको उथण सां बांग थो ॾे त उथो अल्लाह खे यादि कयो। ऐं हुजूर साईं फरमायो इन जे कुकड़ू में जेके लफ्ज़ आहिनि हुजूर ॿुधाया आहिनि, इहो चवंदो छा आहे? कुकुड़ चवंदो आहे उज़्कुरुल्लाह या गाफ़िलून। कुकुड़ चवंदो आहे उज़्कुरुल्लाह या गाफ़िलून। ओ गाफ़िलो कल खां सुता पिया वञा, तव्हांजी निंड पूरी न थी आहे छा? हुजूर फरमायो हे बघा जेके दुबन मां मच्छू मारे खाईंदा आहिनि इहे बि रोज़ानो अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि। इहो चवंदो आहे लिदू लिल मौत वबनो लिल खराबी। ओ इंसान तूं त इंसान आहे, अंब तूं खाधा, कुकड़ तूं खाधा, शेला तूं खाधा, बाग तूं पोखिया, मेहूं कुटई, सीन जूं बनाई, बंगला ठाही, मथन ना एसी जुदा, पेरन ना एसी जुदा, वीवीआईपी फासले कराई, टाइल मार्बल तां पंहिंजो महलात बनाई, सब शइ तूं बनाई, हर शइ मां तूं फ़ाइदा वता, पर पंहिंजे अल्लाह खे न सुञातुई। मदीने जे मीर फरमायो इहो नंढड़ो पखी चवंदो आहे लिदू लिल मौत वबनो लिल खराबी, लिदू लिल मौत वबनो लिल खराबी। उथो जेको बि ॼणियो था मरंदो, जेको बणायो था ज़रूर बर्बाद थींदो। बघ जेतिरी त समझ धारियो। मुसलमानों पंहिंजे ज़िंदगी ते त रहम कयो, ॿिए ते रहम नथा कयो। कम अज़ कम पंहिंजी जान त जहन्नम जी बाहि खां बचायो। मदीने जे मीर फरमायो तोखे ख़बर आहे त रोज़ानो मोर पखी जॾहिं जागंदो आहे इहो अल्लाह खे सॾींदो आहे। मोर चवंदो आहे कमा तदीन तुदान, कमा तदीन तुदान। ओ बंदा जेका कंदे सां भरींदे उहो कजाए जेको कब्र में बर्दाश्त भी करे सके। सही मुंहिंजा 5 मिंट आहिनि ख़त्म थिया, घणो टाइम आहे, पोइ हिननि जा डंडा तूं पाईंदे। अल्लाह अकबर। गेरो ॾिठो अथव? गेरो मां तव्हांखे एहसास ॾियारण आयो। गेरो ॾिठो अथव? इहो कीअं ॻाल्हाईंदो? गो 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 ईअं कंदो आहे न। पर हुजूर फरमायो गेरो चवंदो आहे लैतल ख़ल्क़ु लम यख़्लुक़ू। मदीने जे मीर फरमायो गेरो चवंदो आहे लैतल ख़ल्क़ु लम यख़्लुक़ू। हाय जेकर ख़ल्क़ पैदा ई न थिया। गेरे ॾिठा त मोरनि में लाश पिया आहिनि। 5 सालनि जे न्याणियुनि सां 5 ॼणा ज़िना कनि, उन्हनि खे घुटा ॾेई काइनाल में लोड़ाए छॾनि। भाउ जी ज़ाल खणी वियो, भाउ खे क़त्ल करे छॾियो। सॻे पीउ पंहिंजे पुट खां बर्बादी जी दुआ कई, मुल्क खाना थी वियो, मुल्क बर्बाद थी वियो। हिन दुनिया जे गर्दश के दिसी गेरे जे अखिन में पानी आयो। गेरो जिक्र तो करे जे तो लैतल ख़ल्क़ु लम यख़्लुक़ू। हाय अरमान जेकर ख़ल्क़ पैदा ही न थे हां त ज़मीन ते गंदगी न थे हां। तोखे ख़बर आ हे हुद रोज़ानो उथण सां छा पढ़ंदो आ? कुरान में लिखियो पियो थी वतफ़क़द तैर फ़क़ाल माली ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन। हाणे थकी पिया हो न, हाणे तव्हांजो भाऊ ॾे ख्याल आहे मुंहिंजे ख्याल में। तोखे ख़बर है
इहो छा चवंदा हुदो मल्ला यरहम ला युरहम जेको ॿियनि ते रहम न कंदो मुंहिंजो अल्लाह उन ते रहम न कंदो उन थारे वारो कमज़ोर ते रहम कजो अमड़ कुराड़ी ते रहम कजो झिरकीअ ते रहम कजो बकरीअ ते रहम कजो कुत्ते ते रहम कजो अॼु इंसान ते रहम कोन थो करे रोज़ खून ऐं कतल लॻा पिया आहिनि अल्लाहु अकबर कबीरा अॻिले ज़माने में कुराड़नि जा मौत ॾिसंदा हुआसीं हाणे नौजवाननि जा मौत रोज़ानो दर्जननि जे तादाद में ओ नौजवानो मोटी अचो अल्लाह जे दरवाजे ते मुझे साईं फरमायो ये कूंज जेका आसमान में कतार करे हलंदी आ कुरान में लिखियो पियो थी अवलम यरऊ इला तोयरी फौकहुम साफातियु व यक़बिज़ना मा युमसिकुहुन्ना इल्ला अर्रहमान इन्नहु बिकुल्लि शैइन बसीर। सुभान अल्लाह में थकजी पिया हुया कूंज चवंदी आहे कुल्लु हय्यिन मय्यितुन व कुल्लु जदीदिन बाल जेका जेरिया या मरंदी जेका नई आहे या पुराणी थींदी कूंज जन्नत कोन वेंदी भले आलमन को पुछो ये पखी जन्नत कोन वेंदा जहन्नम में भी कोन वेंदा पोइ भी अल्लाह जो जिक्र कन था अल्लाह के अल्लाह समझी असा इंसान अल्लाह जी नाफरमानी कयूं था अल्लाह के अल्लाह समझी जानी वाणी एक कबूतर बबूतर ॾिठा अथव न ये खुद में गुटको 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 पर हकीकत इहा न आहे मदीने जे मीर फरमायो कबूतर पढ़ंदो आहे सुभान रब्बियल आला कबूतर चवंदो आहे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला मुंहिंजो अल्लाह पाक जेको सभिनी खां बुलंद आहे तोखे ख़बर आहे इहा हिल रोज़ानो ढूंढ मां गोश्त जी ज़री खाई आसमान ते पहुचंदी आहे इहा छा चवंदी आहे कुल्लु शैइन हालिकुन इल्ला वजहा ओ दुनिया वारो हर शइ बर्बाद थी वेंदी रुगो मुंहिंजे अल्लाह जी ज़ात खे बका हूंदी उन अल्लाह बकादार खे चिबड़ी पवजाए जंहिंखे कंहिंजे सहारे जी ज़रूरत कोन्हे जंहिंखे कंहिंजे टेक जी ज़रूरत कोन्हे पोइ चवण ॾे न मूंखे चमकते गे नुजूमो कहकशां तेरे सहारे पर खड़ा गए बेसहारा आसमां तेरे सहारे पर चमन को सेंचता गए बागबां तेरे सहारे पर बनाते गए परिंदे आशियां तेरे सहारे पर दरिया से पार कर दे अहल गम की किश्तियां मौला कि चलती किश्तियां मौजों में तेरे सहारे पर कोई बंदा किसी बंदे की बिगड़ी क्या बनाएगा सभी बंदा यहाँ जिंदा फकत तेरे सहारे पर। तो क्या खबर है ये कब्र तुझे वणन तेरे कंदी ट्रकूं ट्रकूं कब्र जूं बोलियूं हिकड़ी झेड़े वारी हिकड़ी प्यार वारी प्यार में ईंदी आहे ट्रकूं ट्रकूं झेड़े में जेको गुरचूं 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 हुजूर फरमायो कब्र चवंदी आहे सुभान रब्बी अदाइम मदीने जे मीर फरमायो पखी जेतिरो त हयाउ कयो नंढड़ो दिमाग उन पंहिंजो अल्लाह सुञातो साइंस समझ में आई मशीनूं समझ में आई जहाज समझ में आई बिल्डिंगूं समझ में आई फर्नीचर समझ में आई अल्लाह सी फरमायो खलक़लकुम मा फिल अर्ज़ जमीआ सुम्मा इस्तवा इला समाई फसव्वाहुन सबअ समावात ओ मुंहिंजा बंदा मां हर शइ तुंहिंजे लाइ पैदा कयम पर मां तोखे पंहिंजे लाइ पैदा कयो थम हाय ज़बामों में सनाए किबरिया के वास्ते सुभान अल्लाह में सुस्ती आखिरी लफ्ज़ है मुझे वायद जा बाबा हाय ज़बामों में सनाए किबरिया के वास्ते और दिल दिया गुब्बे हबीबे किबरिया के वास्ते खेतियां सरसब्ज गए तेरी ग़िज़ा के वास्ते और जानवर पैदा किए तेरी बका के वास्ते ये सब जहां तेरे लिए और तू खुदा के वास्ते तेरा सर खुदा के वास्ते तेरा
सर खुदा के वास्ते, दिल मुस्तफा के वास्ते। अल्लाह से फरमायो फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु काना गफ्फारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन। ओ मुंजा बंदा मुंजे दर ते मोटिया मां रहमतुल सा माला माल करे शनी दो मां। इन्नहु काना गफ्फारा मुंजो नालो ही बख्शणहारा। युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा मां तो ते आसमान मां बारिश मोकलिया मौसम जो बगैर मौसम जो पानी जाता के वाह वाहे जा। अल्लाह सी फरमायो व युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवाल मां तोखे माल वधाए जा, माला माल करे छॾियां, बरकत ॾियां, गंज ॾेई छॾियां। व बनीन मां तोखे पुट जा तुंहिंजो घर भरियां, तुंहिंजी औताक आबाद कयां। व यजअल लकुम जन्नातियूं व यजअल लकुम अनहारा मां तुंहिंजे लाइ बाग बणायां, सब्जियुनि जो मालिक कयां, फ्रूटनि जो मालिक कयां। व यजअल लकुम अनहारा मां तोखे पाणीअ जा वाटर वहाए जा। मालकुम ला तर्जून लिल्लाह वकारा। ओ मुंजा बंदा छा थियो तव भला मां में मिलण जी उम्मीद नथा रखो छा? वक़द ख़लक़कुम अतवारा मां तव्हां खे तन्हा पैदा कयुमि, अकेला आयो उघाड़ा आयो रोईंदा आयो, अकेला कब्र में ईंदो उघाड़ा ईंदो रोईंदा ईंदो। मालकुम ला तर्जून लिल्लाह वकारा वक़द ख़लक़कुम अतवारा। अलम तरौ कैफ़ ख़लक़ल्लाहु सबअ समावातिन तिबाका वजअलल कमर फीहिन्ना नूरा वजअलश शम्स सिराजा वल्लाहु अंबतकुम मिनल अर्ज़ि नबाता। चौ सुभान अल्लाह। दिल दजे दी सजी रात कुरान पढ़ा। अल्लाह सी असां के इन्हनि जुमलनि ते अमल जी तौफीक दे। अल्लाह सी असां जी दुनिया आखिरत भली करे। अल्लाह हिन रमज़ान के असां जे लाइ जन्नत वञण जो ज़रियो बनाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।